हैदर रिंद सिंध जो मशहूर लोक फनकार है ऐं हिंद सिंध में ॾे तोड़े परॾे में मशहूर है। मेहरबानी। अचो त अॼु पाण हैदर रिंद सां मुख़्तसर कचहरी करियूं त हैदर रिंद हिन वक़्त ताईं सॼी सिंध में ऐं ॾे परॾे में गीत ॻाए लोक गीत ॻाए मशहूरी माणी आहे ऐं हू छा थो सोचे ऐं हुन सां मुख़्तसर कचहरी करियूं। हैदर रिंद साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ी ख़बरचार आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्लाह जी भलाई आहे। ठीक है। अच्छा तो फिर ठीक था ये बड़ी सरदार शाह सां मदद अॻ में कई हुन असांजी ज़िंदगी कुछ बचाए विधी जो अॻिते थियासीं वरी बि हाणे सरदार शाह के अल्लाह रसूल वधाईंदो ऐं हू थी सघे मुंहिंजी हू मदद कंदो मुंहिंजी सार अॻे बि लहे तो लहंदो। सम्झो त अॼुकल्ह जेको गीत पिया ॻायो उन में कहिड़ा ख़ासि गीत पिया ॻायो माना मशहूर गीत जेके लोक गीत था ॻायो या सिंधी गीत पिया ॻायो? सिंधी बि ॻायूं था बा मुंहिंजी जेको शुरूआत थी आहे जीअं मूं एॾो मान लधो आहे सो मारवाड़ी में लधो मुंहिंजी शुरूआत ई मारवाड़ी में आहे उनखे मूंखे ॾाढो दाद मिलियो ऐं उन लाइ आउं शुक्रगुज़ार आहियां। सिंध सखाफ़त अञा बि मूंखे कुझु न कुझु मूंसां जे भला मदद कंदा त इनशाला वरी बि पाण वापसि चोट चढ़ी वेंदुसि गाने जे हिसाब सां। पहिरियों मूं इहो ॻायो तव्हां जोगिड़ियो थिए जाइस जोइस ॿियो वरी हो तव्हां मोराबाई लारे रहिया इहो बि गीत में सॼा मां 7-8 गीत पहिरीं गीत में सभु मारवाड़ी हुआ। हाँ जॾहिं ढोलक ते मेवे मरूम असांखे साथ ॾिनो उहो ॾाढो रंग हलियो एॾो हलियो जो हद खां ॿाहिरि। किश्तूं हाणे असीं अनपढ़िया माण्हू आहे अंदाज़ो कोन्हे पर आउं सोचां थो त किश्तूं मुंहिंजूं हिकिड़े महीने में 16 किश्तूं 12 किश्तूं मूं कयूं हिकिड़े महीने में 2 कंदो हुउसि एॾो चाहत मुंहिंजो हो। कंपनी वारा मुंहिंजा सभु मूं वटि हर कंपनी मूं वटि आई आहे हर सां मूं ॻायो आहे। सॼी सिंध घुमंदा आहियो? सॼी सिंध घुमंदा आहियूं मुंहिंजा बाबा पर हाणे इनशाला वञूं पिया ॿाहिरि मुल्क। हाँ वञूं था सऊदी अरब दुबई वञूं पिया उनजा कागज़ बि ठहिया आहिनि त हाणे थोरो वरी लॉकडाउन लॻी वियो आहे या कूड़ आहे या सच आहे इन जे करे थोरो मिड़ई त छा इनशाला वञूं पिया। उते महफ़िल आहे हासे का माना दोस्तनि उतां खां माना पंहिंजो ख़र्च करे मूंखे घुरायो अथनि उन जी बि महिरबानियूं आहिनि पर अञा मुंहिंजी हुकूमत कुझु साल रहे त इनशाला ॿिया बि मुल्क मूंखे घुराईंदा। सही आउं चवां पियो त इहो बि मुंहिंजो ॿिया बि घणा थिया मशहूरु थिया पर इहो मुंहिंजो थियो कांक्सियो मुंहिंजो तमामु घणो मशहूरु थियो। हा साईं सभु मूं रंग ॻायो न ॾोरो ॻायो आहे पर ॿिया कहिड़ी हाणे घणे पूरे नथो पवां। भला गीत ॻाइण सां गॾोगॾु ज़िंदगी में ॿियो कहिड़ो माना तव्हांजो मशग़िलो आहे? घोड़ा बि ॾाढो शौक़ीन आहियो तव्हां घोड़नि जा? साईं असीं हाणे सिंध पंहिंजी सखावत आहे या मुंहिंजा थर जो माल आहे जा घोड़ो आहे जा उठ आहिनि उन जा असांखे तमामु शौक़ु हूंदो आहे दिली शौक़ु हूंदो आहे उनखे असां तमामु चाकियूं कंदा आहियूं उनखे घुमाईंदा आहियूं उनखे फेराईंदा आहियूं गोई या मेही उन ते असां ॾाढो शौक़ु हूंदो आहे। सही हाणे मूंखां अचिणो त हिकु कोन्हे माना जेके गाना में थिया आहिनि माना को गानो को मूंखां रहियो त सभिनि सां गॾु मूं ॻायो आहे। इस्लामाबाद में ॾाढा रहियासीं ॾाढा ॾींहं रहियासीं पिंडी में रहियासीं अदाई हर मुल्क में मैं पाकिस्तान 14 सूबनि में रहियो आहियां। साईं फौजिया सुमरे पहिरियों रकाट मारवाड़ी मुंहिंजी किट में कयो तंहिंखां पोइ उनखे अलाह वीचारे खे गलो सुठो हिन शार सुठा मिलिया सो उन तमामु अञा चढ़ी सुठो ॻायाईं। साईं घणो इलाही बिल्कुलु लतीफ़ मेलो आहे सदाईं गॾु हूंदासीं। जी जी बिल्कुलु कई से ओ नंगर में असीं 3 रातियूं गॾु हुआसीं जॾहिं माना DIG साहब आहे डिप्टी कमिश्नर हो इहे सभु गॾु हुआ माना घुमण आया तॾहिं माना हुआसीं असीं उते नंगर में 2 रातियूं गॾु ॻायासीं तमामु दाद सुठो ॾिनो मुंहिंजे छोकिरे खे नौकिरी बि ॾिनी
जी जी हा साईं ॾाढी मुंहिंजी मदद कयूं वाह तुंहिंजा छोकिरा घणा आहिनि साईं छोकिरा मुंहिंजा 2 आहिनि हिकु हा हिकु उन्हनि माना मूंखे सिपाही पुलिस में रखियाऊं हिकु वरी मां दुकानदारी इहो घर जो कारवां थर जे हिसाब सां कंदा आहियूं छो जो असीं मारू माण्हू आहियूं ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त माना गाना सभु ॻायो माना अलगोज़े ते इहो फन मूं कढियो मूंखां अॻु में कंहिं ॻायो कोन्हे को मुंहिंजो इहो जेको राग सो तमामु न्यारो आहे चिटो आहे अच्छा भला इश्क कयो हा ॾिसो माण्हू खरे त हितां थो बाबा माना इश्क जेको माना न पुछे इश्क न आखे रात बाबा इश्क उहा शइ आहे ऐं सची ॻाल्हि ॿुधायां थो जे चढ़े त मौज करे जे किरे त चिकना चूर आहे चरनि खे ॾाहो करे ॾाहनि खे चढ़ो इश्क करे थो वाह तव्हांखे इश्क रुलायो रुलायो कोन असांखे सुधारी हिन ॻाल्हि में आउं जे न चाहां त अॼु ते मूंखे कहिड़े ते भाया अॼु पूरे मुल्क में मुंहिंजो नालो आहे इंडिया में पाकिस्तान में कहिड़े माना इलाइक़े में मुंहिंजो नालो न आहे अच्छा बिल्कुलु माना मोहबत जेका आहे उनखे तव्हां माना पंहिंजो सरमायो सम्झो बिल्कुलु बिल्कुलु मोहबत वॾी चीज़ आहे हा ऐं अॼुकल्ह जेको आहे सो सकाफ़त जो ॾियारो बि मल्हाइनि पिया सॼी सिंध में सकाफ़ती ॾींहुं मल्हाईंदा आहिनि तव्हां कीअं था सम्झो सही आहे त आहे सकाफ़त आहे ई आहे न इहा जे असांखे वेही त पोइ असां वटि रहंदो छा अच्छा इहा माना सकाफ़त आहे मच कचारी आहे ॿियूं मञी हिन खां अॻु में बि कंहिं आया पंहिंजे साईं आयो आहे त ॾाढियूं कचारियूं थियूं ॾाढो माना इहे मान अजक जो थियो टोपी जो थियो इहे तमामु माना घणा माना प्रोग्राम सुठा थिया मेला थिया घोड़ा उठ सरदार शाह खे अलाह वधाए त तमामु माना ख़ातिरी कयईं ॿुधो काफ़ी तव्हांखे तकलीफ़ पहुती बीमारियुनि में जेको तव्हां माना काफ़ी भोगियो आहे हा इलाज वग़ैरह करायो था बसि बिल्कुलु अञा इलाज करायूं पियो थोरा असीं आभर में अची विया आहियूं पर इनशा अलाह चाहियो आहे त सकाफ़त वारा असांजी साह लहंदा बिल्कुलु असीं वरी बि माना जवानी कंदासीं अच्छा जी लॉकडाउन वारा ॾींहं जेके इहे कीअं था गुज़ारियो मिले हाणे इहा ॻाल्हि सची ॼाऊं कयां थो थी सघे ॿधिजी न वञा इनशा पोइ हाणे आहे या न आहे माण्हू त अॻे बि माना थधि ज़ुकाम मरी वेंदा असां त कुझु कोन्हे को अलाह बचायो को माण्हू कोन्हे थियो अच्छा पोइ अलाह ॼाणे छा आहे छा कोन्हे को भला हाणे जेको दुबई तव्हां वञो पिया जी उते तव्हां छा सोचियो त ख़ासि गीत जेको कहिड़ो ॻाईंदा साईं गीत उते घणा माण्हू आहिनि जेके इंडिया जा पंहिंजे ॿिन्ही मुल्कनि जा आहिनि पर माना मारवाड़ी ॿुधण जे करे मूंखे हासिकार उहो पंहिंजो ख़र्च करे उतां ख़र्च मोकिलियो जहाज़नि जा किराया बि असांखे मोकिलियऊं असीं माना 5 ॼणा माण्हू पंहिंजे जेको टोले में अॻे रहूं था उहे इनशा असीं हाणे वेंदासूं अच्छा हाणे तव्हांजो आख़िरी दफ़ो सुवालु इहो आहे त तव्हांजो क़ौम जे लाइ ऐं सकाफ़त थिया त इन जे हवाले में ख़ासि पैगाम कहिड़ो आहे साईं मुंहिंजो पैगाम इहो आहे असीं दुआ आहे असांजी त इहो असांजी इज़त रहे ऐं सिंध जो मान रहे सिंध जी सखावत अॻिते थिए त उन लाइ असीं आमीन घुरूं था पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी तरक़ी थिए बिल्कुलु हा अच्छा बिल्कुलु इन हवाले सां फनकारनि जे लाइ ख़ासि तव्हांजो जेको ख़ासि पैगाम कहिड़ो आहे सिंध जा फनकार आहिनि साईं फनकार त ॿिया बि थी विया हलिया जलाल बि सुठो हलियो असांखां अॻु में सैनियर हो तंहिंखां पोइ जे भला माई फौजी आई तॾहिं हुन पहिरियों रिकार्ड मुंहिंजी किश्त में कयो हुनजो गलो माना सुठो उहो बि सुठी हली भई मिठू कच्छी जेको सो सिंध ॻाइण जी माना ऑपरेशन हो ऐं तंहिंखां पोइ हींअर अदा असांजे उमरकोट में शफ़ी मोहम्मद तमामु सुहिलो आहे सुठो ॻाए पियो उनजूं वॾियूं अलाह उनजी इज़त रखे भला जेकॾहिं तव्हां हाणे हिन उमिरि में बि जेकॾहिं महफ़िलूं न करियो गीत न करियो त पोइ माना कीअं महसूसु थींदो साईं पोइ असांजी ज़िंदगी वरी जेको सो माना वॾे फ़िक्र में पइजी वञे थी ऐं इहो जॾहिं ॻायूं था तॾहिं माना असां ईमानदार असांजी दिलि ख़ुशि थिए असांजी ज़िंदगी वधे पई ॻाइण सां ज़िंदगी वधे बिल्कुलु हा बिल्कुलु वधे जे न ॻायो त पोइ असीं मायूस थियो वञूं माॻे बीमारी खां सवा बि माना मायूसाई में असीं पाण थियो अचूं था